अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा। कहाणियूं लेखक जमाल अबड़ो। छापो 6 रोशनी 2015 ईस्वी। छापो 7 रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन कंडियारो सिंध। किस्त अरिड़ी। कहाणी लाट। संदसि लाश ॼण ख़ामोश न्यापो ॾेई रहियो हो त मूं हयातीअ जो मक़सदु ॼातो ऐं पातो। जो कुझु तो में बहितरीन आहे उनखे उजाड़ ऐं सभु ख़र्चे छॾ। ज़िंदगीअ जी गुजारत जी केॾी न सवली भञणी। ॼम खां मौत ताईं हिकु वाट हिकु छलांग ॿियो सभु ॼाणे दोसि। अखियुनि मां वहंदड़ नशो, कारा हड़ॿाठियूं लिंग, फिॾियूं टंगूं, चिॿो मुंहुं ऐं घुणूं आवाज़ बुछां वठियो वञे। ये कारी ठूठ जहिड़ी ज़िंदगी तोबा। जॾहिं उन साॻीअ दुहाटियल ऐं काराटियल इंसान जी भूंगी अॻियां रोज़ शाम जो 3 मार्गनि विच में बाहि जी लाट ॾिसबी हुई त ईअं महसूसु कबो हो ॼण निज ज़िंदगीअ जी लाट झरकी उथी। उन ज़िंदगीअ जी लाट खे झरकाइण लाइ हुन छा छा न कयो। लाड़ जी ॾीर ऐं पन मां भरियल तलावनि में तुड़गंदे हीउ बि ॼण हिकु कारो कुम पैदा थी पियो। सावा किनी पाणीअ जा भरियल तलाव, तन में ज़िंदगीअ जो ई फैलाव, ॼण कुणेसर जो निसरजण। नंढो ई हो त पके रस्ते तां लारियुनि जी तेज़ रफ़्तारीअ सां ज़हन खे माइटाणे ज़हन ते फ़ौक़ियत ॾेई छॾी। कान्हे जी घोड़े रते सवार ते राति वात सां ड्रूं ड्रूं करे बातली ॿोलीअ में सुर सां चवंदो ॼाणे दोसि। ऐं ज़िंदगी ॼाणे दोसि जो मज़हर बणिजी वई। हू कुंडियूं ऐं ॼार छॾे क्लीनर थियो। ख़ाकी पुराणे सूट जा वटियल पाचा, हिप ते चती लॻियल, बीड़ीअ जो अधड़ वात में हैंडल हणी हिन ज़िंदगीअ में ॼाणे दोस्त जो नारो शुरू कयो ऐं संदसि रग रग में कामयाबी ऐं उम्मीद जो तिरविरो चमकी वियो। बिना पघार सिर्फ़ु पेट ते उस्ताद खे ज़ोर ॾींदे लारीअ जे छित ते सुम्हंदे ॾिठण उस ऐं वढींदड़ पारे में लारीअ जे दर ते लड़कंदे लड़कंदे हिनखे स्टेरिंग झलण अची वियो ऐं ख़ुदि उस्ताद बणिजी वियो। छा त ज़िंदगीअ जी बर्क ड्रोड़ी हुई। हिन जे काठ जहिड़नि हॾनि में उस्ताद बणजण सां गॾोगॾु ॼाणे दोस्त जो नारो ॿियनि जे हथ लॻी वियो। जॾहिं दुधड़ जे तूफ़ाननि में बीड़ीअ जी खुराक ते संदसि फिफड़नि दिक सां खऊं खऊं करण लॻा तॾहिं दुनिया ई मटिजण लॻी। संदसि बाल को शेरू जो 100 दफ़ा खेसि उस्ताद उस्ताद चवंदो हो, सो बि चवे त उस्ताद आराम कर। कमीणो रुगो मतिलबी मुंहिंजा बचा वरी पिणस पालींदो। यारनि चयसि हबछ न कर, पैसा कमु न ईंदई, बाक़ी ही कमु ईंदा। ऐं संदसि मुंहं ते ज़हर आलूद मुर्क अची वेंदी हुई ऐं वॾी कुशादी दिलि सां चवंदो हो ॼाणे दोसि। ईअं चवण सां ॼण त सभिनी मुखालिफ़ क़ुवतुनि खे माफ़ ऐं मात करे छॾींदो हो। संदसि पंहिंजी ज़िंदगीअ लाइ तड़प ॿियनि जी तड़प ॾिसण खां अंधी हुई ऐं पंहिंजी मात ते ॾिसण खां क़तई इनकारी। पोइ जॾहिं संदसि गिल पीही विया, भरियल ॿाहूं ॾांडियुनि जहिड़ियूं थी वयूं, दम घुटिजण लॻो, तॾहिं हिन सम्झो त इलाजु करणो ई पवंदो। ऐं वीचारे छा छा न कयो। चकास, फोटो, सुई। पहिरें ॾींहुं 50 रुपया ॾेई मोटियो त हथ में नुस्खे वारो ख़ाली पन्नो। हिक वारी दिलि लाहे वेठो, पर ज़ाल ऐं ॿारनि जूं ॿोलियूं ॿुधी संदसि ज़िंदगीअ लाइ प्यारु ताज़ो थी वियो। ॿिए ॾींहुं जॾहिं नुस्खे मूजिबि दवाउनि जूं मजमूई क़ीमतूं ॿुधाई त सुन्न थी वियो। का घड़ी त बाज़ार में बुत बणियो बीठो रहियो। संदसि अखियूं ॿूटिबियूं वयूं, मुंहुं गंभीर थींदो वियो ऐं होरियां होरियां संदसि वजूद ते इंसानियत जी लाट तजला ॾियण लॻी। चयाईं ॼाणे दोसि। उहा त्याग ऐं क़ुर्बानीअ जी ॼाणे दोसि हुई। बिना इलाज संदसि ज़िंदगी लारीअ जे तेल सां गॾोगॾु ॿरण लॻी। जितायाऊंसि मियां हयाती आॾो पैसो कुझु न आहे, बचनि जो अजो आसिरो बि तूं, पर हू उन्हनि सभिनी खां सियाणो थी चुको हो। ज़िंदगीअ खे ज़िंदगीअ जो तेल खतो थिए, या खेसि ॿरणो हो या ॿारनि खे। जॾहिं खेसि बेकार सम्झी जवाबु ॾिनो वियो त हिन लारियुनि मिस्त्रियुनि उस्तादनि क्लीनरनि जी समूरी बिरादरीअ खे परे खां ॾिठो। उहा ई गहमा गहमी तेज़ी वठ वठां ऐं ॼाणे दोसि। पाण हिकु कटियल गिरगिलो थियल उछलियल नट हो, पंहिंजी समूरी गिरगिलाई खणी अची चुल्हि ते वेठो।
सारा जा हिकु ड्राइवर जी सुखी सताबी ज़ाल हुई। 2 बच्चा जन नायलान जी चडी ऐं बुशर्ट पाए ॾिठी हुई, से घर जी सुई धागे समेत सलामत हुआ। ही सॼो मांडाण जो पाण बनायो हुआईं, उन में खेसि हयात ऐं ज़िंदगी ऐं हयात जो धुंधलो जलवो नज़र आयो। हयात जे ज़ंजीर ऐं संदसि जिंद जे गिरगिले थियल कड़ी, जंहिं कड़ीअ जी जाइ ते नई पुख़्ती लोही कड़ी पवणी हुई, संदसि हीणनि हॾनि ही नऊं सॾु ॿुधो। जिंदड़ी ॼरकण लॻी, तन मां ताव आयो, संदसि साह जी सघ ॾिसण वटां हुई। हिन इनक़लाब जो नारो हयूं, छा त नारो हो, मरबो पर पोरियो कबो। हू ड्राइवर मां हारी थी वियो। चडी बुशर्ट मां गोॾ थी वई ऐं सारा गाह जूं पुठारकूं ढोइण लॻी। अजीब मंज़र हो इंसानी हिम्मत ऐं महिनत जो, ज़िंदगीअ खे उजागर करण लाइ, हयात खे क़ाइमु रखण लाइ सदियुनि खां साॻियो। दिक वरतल हीणनि हॾनि पघर वहायो, ज़मीन पंहिंजी मादरी शफ़क़त सां छाती छिलियाराए, रत जी खोराक पहुचाए, सिज पंहिंजी पूरी कुवत सां हॾे जहिड़े ॿिज में साह भरियो ऐं भलारे मेराण पंहिंजी रग खोली पाणी पहुचायो। छा त कुवतूं कठियूं थियूं हुयूं। हयात ऐं ज़िंदगीअ जी ओसर ऐं ओभर वास्ते कणे मां कासो ऐं कासे मां अंबार थियो। सारा हिन अहिड़ो आनंद महसूसु कयो ॼण हिननि टियों बचो तख़लीक़ कयो। धरती, सिज, सिंधू ऐं सारा जी मुड़ुस खां सवाइ ॿियो बि हिकु पैदा थियो, जो अंबार खणी 2 गुणियूं छॾे वियो। सारा मुड़ुस खे चोकूं ॾिनियूं, वॾेरनि खे कुझु चओ मिनथ करीन, हू ख़ामोश रहियो। घड़ीअ लाइ ख़्यालु आयुसि त जीअं वॾेरो पुठीरो पियो वञे, क्याड़ीअ वारी लठ वहाए कढांसि। केॾो न बेहूदो ख़्यालु। मां जेल में, बचा बुखुनि में, ऐं वरी बि हू गैरत जो ज़ख़ीरो सलामत संभारे वापसि वरियो। पंहिंजा पखा फिटा करे करणाई पियसि, अची जर जे पेट मां रिज़्क़ जी तलाश कयाई। शफ़ाफ़ पाणीअ में चुरंदड़ मतारी मच्छी, फितरत जो इनाम, लाड़ जी बुखे ऐं ॾुखे अवाम लाइ, पखी, बदकूं ऐं तितर हिन वेचारे पोरियत लाइ ही बि चंद ॾींहंनि जो चुटको। मच्छी ठेकेदार फुरे रखी छॾे ऐं फासायल बदकूं शिकार जुमे में हाफ़िज़ ज़ब्त कयूं। जॾहिं खेसि चेल में रसो विझी कोर्ट वठियो थे विया, त भरवारी ढंढ में सवी पखी बंदूकुनि सां ढेर कया पे विया। हिक ॾींहुं जेल काटे ओसीअड़े में वेठल सारा वटि मोटी आयो। बदन निबल, साह निपूड़ियल, रुगो पसाह पियो खणे। सारा जे हथ में हथ ॾिनाई, ॼण त पोरिए उम्मीद ऐं महिनत जी अमानत सुपुर्द कयाईंसि। सारा जी अखियुनि में चमक अची वई, उहा चमक जंहिंजे तहत इंसानी अज़म जी कुवत हूंदी आहे। छा कमज़ोर जीव, छा आफ़तूं ऐं छा मुक़ाबिलो। हर वक़्तु उम्मीद जी ॾियाटी हथ में अॻु भरो, ज़िंदगी लोच पोच ऐं ॻोल्ह जो कुन, नाउमीदीअ जो दूंहं ऐं कोहीड़ो वर वर कयो वेड़ियो वञे, ऐं ही बार बार ख़ाली हथनि सां दूंहें ऐं कोहीड़े जा ककर दूर कयो छॾे। छा त ज़ोर हो कमज़ोर हथनि में। जॾहिं हथ हथनि में मिलंदा, तॾहिं उहे दूंहां ऐं कोहीड़ा हमेशह हमेशह लाइ लही वेंदा। इन सोचियो। भर में ठहंदड़ रस्ते ते मिटीअ जो कमु पे हलियो। लाड़ मुल्क में जिते चोरी ऐं भुंग जे आम ऐं खुलम खुला बाज़ार लॻंदी हुई, उते चंद गैरतमंद इंसान तगारियूं ढोए मज़ूरी करे रहिया हुआ। सारा ऐं हू साणनि शामिल थी विया। कोडर जी हणा, तगारीअ जी ढोए ढोआ, मुड़ुस शल थी रहिया हुआ। ठेकेदार साहब खट ते वेही हुके जी गड़गड़ में शाबास शाबास जे अहम सखावत निछावर करे रहियो। हिक शाम जो तगारी खणी ढोईंदे ढोईंदे हू मरी वियो। मज़ूरनि कमु खणी बंदि कयो, खणी खेसि भूंगीअ भीड़ो कयाऊं। संदसि लाश ॼण ख़ामोश न्यापो ॾेई रहियो हो त मूं हयातीअ जो मक़सदु ॼातो ऐं पातो। जो कुझु तो में बहितरीन आहे, उनखे उजार ऐं सभु ख़र्चे छॾ। ज़िंदगीअ जी गुजारत जी केॾी न सवली भंजणी। ॼम खां मौत ताईं हिक वाट, हिकु छलांग, ॿियो सभु ॼाणे दोस्त। सुबुह जा हयात आफ़रीन किरणा
गाह जे हर तीलीअ खे पूरो राशन ॾींदा, गुमनाम इंसान जे क़ब्र खे मुनवर कंदा, तलाव जे पेट खे कुवत जा भंडार ॾींदा हलंदा विया। उहो ई कीचड़ भरियल तलाउ जिते अधु सदी अॻु हिकु कमज़ोर मेरांजड़ो कोड़े सर उभिरियो हो, अॼु उते ॿ सफ़ेद कंवल खिड़िया बीठा हुआ।